नाज़रीन, मोरे में कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ लॉकडाउन बरक़रार आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे अयाज़ सोलंकी। जी अयाज़। जी बिल्कुल, सिंध हुकूमत के ऐलान का अज मोरो में लॉकडाउन वाली सूरत हाल बरक़रार है। जे तो हुकूमत ऐलान किया तो 4 ॾींहं दुकानदारी खुलियल हुई ऐं जुमे का आचर ताईं मुकम्मल जो तो शहर में लॉकडाउन रहंदो। अज मोरो में मुकम्मल तौर पर लॉकडाउन है। शहर के मुख्तलिफ चौक चौराहन रोड रस्तन शाही बाज़ार रेशम गली बांदी रोड दर्स रोड मेन रोड समेत अक्सर इलाइक़न ते कारोबार मुकम्मल तौर पर बंद है। पर उनका अलावा जो शहर ऐं थोड़े ॿाहिरां में आयल मानू उन तमाम घणा असांखे शहर में हुजूम नज़र अची रहा है। शहरी बग़ैर समाजी विथी के इन वक्त खरीदारी करण में मसरूफ़ हैं। शहर के मुख्तलिफ रोडन ते जो गोश्त मच्छी मुर्गी और फ्रूट जा स्टॉल लगल हैं, जिथा शहरी बग़ैर समाजी विथी के खरीदारी करण में मसरूफ़ हैं। जैसे तो मोरो इंतजामिया जो शहर में गश्त पिण जारी है। शहर के दाख़िली और खारजी रस्तन ते रुकावट विझी ईंदड़ वींदड़ मानून के उते रोकियो पियो वञे, पर तंहिंजे बावजूद भी शहरी बिना जवाज़ घरन का बाहर निकल आहिनि। इंतजामिया उन्हनि खे घरनि ताईं महदूद कराइण में नाकाम है। जैसे असां शहरनि सां ॻाल्हि ॿोल कई, उन्हनि चयो त जॾहिं हुकूमत लॉकडाउन में नरमी जो ऐलान किया तो असां में हिकिड़ी ख़ुशी वारी लहर छाइंजी वई। जैसे तो दुकानदारनि जो चवणु हो तो असांजी इन वक्त ईद की सीज़न है, असां काफ़ी सारो जो स्टॉक किया है, पर केर बि असां वटि इन वक्त खरीदारी करण अची न रहियो आहे। जॾहिं त 4 ॾींहंनि में निज़ाम बेहतर हलियो पे, जंहिं सबब असांजा बचा बुख ऐं बदहाली खां बची सघिया पे। पर हुकूमत ही जो ऐलान किया है जुमे का आचर ताईं लॉकडाउन जो, इन में जो शहरनि ऐं दुकानदारनि में मायूसी छाइंजी वई आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त शहर में एक मेडिकल स्टोर मालिक की कोरोना टेस्ट पॉजिटिव आई है, जंहिंमें शहरनि में खौफ ऐं रास वारी सूरत हाल छाइंजी वई है। पर अस्पताल रोड के इन वक्त ताईं सील ना कयो। जॾहिं त जंहिं शख़्स के कोरोना पॉजिटिव आई है उनके उनजे घर में आइसोलेट किया है। इन वक्त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त शहर में लॉकडाउन के ख़त्म किया वञे या लॉकडाउन में नरमी कई वञे, तो जी जेके दुकानदार आहिनि उहे पंहिंजे बचनि जी रोज़ी करे सघनि ऐं गरीब मज़दूर तबको जो मुसलसिल लॉकडाउन के करे फाका कशी ते मजबूर है, वो भी पंहिंजी ज़िंदगी जो गुज़र सफ़र करे सके।